नाज़रीन, सिंध जे स्कूली ॿारनि में सिहत बाबति जागरूकता पैदा करण लाइ हैदराबाद में स्कूल हेल्थ सर्विस जो इफ़्तिताह कयो वियो आहे। रिपोर्ट करे रही इरफान अली बुघियो। स्कूली ॿारनि में सिहत सुजागी पैदा करण लाइ IHS पारां स्कूल हेल्थ सर्विस प्रोग्राम जी इफ़्तिताही तक़रीब गवर्नमेंट सेकेंडरी स्कूल मिर्ज़ा कलीज बेग हैदराबाद में मुनक़िद कई वई। इफ़्तिताही तक़रीब में सिहत ऐं तइलीम जे सीनियर अमलदारनि, डॉक्टर्स, उस्तादनि ऐं स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि शिरकत कई। इफ़्तिताही तक़रीब दौरान आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे IHS अमलदारनि ऐं स्कूल इंतज़ामिया जो चवणु हो त एथिक्स छा आहिनि, सफ़ाई जा तरीक़ो जेको आहे ॻाल्हि करण जो, ॻाल्हाइण जो ऐं ॿिए कंहिंखे मोटिवेट करण जो छा आहे, इन्हनि शयुनि ते असां ॻाल्हि कंदासीं ऐं हेल्थ कार्ड बि इन्हनि जा ठहंदा। ॿारनि खे कमज़ोरी हूंदी आहे, ॾंदनि जूं बीमारियूं हूंदियूं आहिनि, के अहिड़ियूं एलर्जीज़ हूंदियूं आहिनि या उन्हनि जी प्रॉपर ग्रोथ न थींदी पई आहे, त हिकु त इहो हिकिड़ो जेको उनजो प्राइम जेको आहे कमु इहो आहे त उन्हनि सभिनी स्कूल जे ॿारनि जी स्क्रीनिंग कजे ऐं स्कूल हलंदे जे करे के ॿार खे को मसइलो थिए थो हेल्थ जो त उनखे फौरी तौर का तिबी इमदाद ॾेई सघिजे। तस्वीरुनि जे ज़रिए अहिड़ियूं एक्टिविटीज़ कराईंदासीं जंहिंजे ज़रिए हू उन्हनि खे सम्झी सघनि। मिसाल तौरु असां सुठियूं आदतूं छा हूंदियूं आहिनि, ख़राबु आदतूं छा हूंदियूं आहिनि, असां तस्वीर में उहे ॿई शयूं शो कंदासीं, ॿई शयूं उनखे ॾींदासीं त उनखां पोइ वरी हू पाण ई उन्हनि शयुनि खे सुञाणे सघनि था। असां वॾी इन्हनि मां उमेद था रखूं त हीअ असांखे इहो न आहे असांखे हिकु मटीरियल प्रोवाइड कनि, असांखे टेक्निकल हेल्प कनि, असां इन में ख़ुशि आहियूं, ॾाढो ख़ुशि हूंदासीं। असांजा ॿार उन्हनि खे ख़बर पए त कीअं थर्मामीटर सां चेक कबो आहे, टेम्परेचर चेक कबो आहे, या उन्हनि खे पंहिंजी डायग्नोज़ कनि त असांखे छा मसइलो आहे, या ब्लड प्रेशर जेके बि शयूं, त तमामु सुठो थींदो हुयो। लेकिन ॾिसूं था त ॿार को अहिड़ो आहे जंहिंमें अहिड़ी को वॾी का बीमारी आहे, दिलि जी बीमारी आहे, या काफ़ी ॿार जीअं जेनेटिकली डिफेक्टेड हूंदा आहिनि त उन्हनि खे असां उन पासे रेफर करे छॾींदासीं। अच्छा, उन खां अलावा पोइ असां हिन जी हाइजीन ते घणो असां कंदासीं फोकस। स्कूल हेल्थ प्रोग्राम जे पहिरें मरहले में ॿिनि स्कूलनि ऐं अस्पतालुनि में ॿारनि खे सिहत बाबति शऊर ॾियण ऐं संदनि बुनियादी हेल्थ स्क्रीनिंग या चेकअप जी शुरूआति कई वई आहे। ॿुधायो वञे थो त ॿारनि खे बीमारियुनि खां बचाइण लाइ ही प्रोग्राम सॼी सिंध जे स्कूलनि ताईं पहुचायो वेंदो।